अञा घणो पंधु करिणो आहे? कोमल सिज अञा हाणे उभरण वारो आहे। अञा त असांखे सॼो ॾींहुं पंधु करिणो आहे। कुझु खणी वेही साह न खणिजे। मूंखे पूरी पक आहे त तुंहिंजो पीउ असांजे पोयां हूंदो। जेकॾहिं असां वेही ते आराम कयो न, तूं असांजे मथां अची बीहंदा ऐं पोइ ॿई मारिया वेंदासीं। चाकर खान ॾाढो मुश्किल पंधु आहे, ॾाढो मुश्किल। हा कोमल, इश्क जो पंधु अणांगो हूंदो आहे। सुहिणी मेहार जे लाइ दरिया पार कंदी हुई, ससी पुनू लाइ जेल झाॻिया, रांझे हीर लाइ तख़्त छॾियो। तो ई मां तूं मंज़िल अञा माणी ई न आहे। इश्क जी दावा करण वारा त खोड़ आहिनि, पर इश्क जे अणांगे पंध ते हलण वारो कोको हूंदो आहे। हलूं? मंसूर खान, ख़ैर त आहे न? दिलवार खान, मां जेको कुझु ॾिसी आयो आहियां उन मां लॻे थो त ख़ैर कोन्हे। इहो त ॿुधाए, तव्हां छा ॾिसी आया आहियो? हिकु वॾो तूफ़ान जंहिंमें बारूद जी भड़कंदड़ बाहि ॾिसी आयो आहियां। मंसूर खान, छा तो इन मां अंदाज़ो लगायो आहे? सौट चाकर खान अकबर खान जी क़ैद मां निकिरी वियो आहे? हा दिलवार खान, मूंखे ईअं ई लॻे थो। कल्ह जेको हादसो थियो अकबर खान जी ॻोठ में, इन सां त अञा बि अकबर खान सख़्तु थी वियो हूंदो। पोइ सम्झ में कोन थो अचे एॾी लापरवाही कीअं थी हूंदी जो सौट उन्हनि जी क़ैद मां निकिरी वियो। मां त सम्झां थो त उन्हनि सां ॿियो को मसइलो हूंदो। दिलवार खान, वरी बि सोचिजो, जेकॾहिं मसइलो चाकर खान सां आहे त असांखे उनजी मदद जे लाइ पहुचणो पवंदो। सौट जी मदद लाइ त असां ज़रूरु निकिरंदासीं। पहिरियां असांखे पक थियण ॾे मंसूर खान। असां जल्दबाज़ी में अची हथियार खणी हली कचे में लहूं, उते हली असांखे ख़बर पए त अकबर खान सां ॿियो को मसइलो आहे, पोइ त हिक ॿिए मथां गोली हलाइण में देरि न लॻंदी। दिलवार खान, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त सोराब पैसनि जी लालच में अची चाकर खान खे आज़ादु करायो हूंदो ऐं उन ई हुनजी मदद कई हूंदी। पोइ त सोराब खे फ़ोन करे असांखे पक करणु घुरिजे। मूं सोचियो बि न हुयो त कोमल मुंहिंजी मोहब्बत में गिरफ़्तार थी एॾो सख़्तु क़दम खणंदी। जॾहिं हिन मुंहिंजे मथां भरोसो करे घर छॾियो आहे त हिन जी हिफ़ाज़त करणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। हर हाल में कीअं बि करे कोमल खे बचाए ॻोठ पहुचाइणो आहे। जेसीं ताईं हिन झंग मां निकिरी ॻोठ नथा पहुचूं, तेसीं ताईं मौत असांजे मथां डरंदी कोन।
सोराब खे बि नंबर हिन वक़्तु ई बंदि करिणो हो। अकबर ख़ान सोराब सां हिन वक़्तु गॾु हूंदो ऐं उहो नंबर खोलण जी ज़रूरत कॾहिं बि न कंदो। मंसूर ख़ान पोइ सलाह ॾे कीअं करियूं? हमरा वठी हली कचे में लहूं या सौट जी पक थियण ताईं पाण हिते इंतज़ारु करियूं? दिलावर ख़ान, आसमान मां ख़बर उॾरी असां वटि कोन पहुचंदी, न ई वरी असांखे मलाइक अची हिते ॿुधाईंदा त छा थियो छा न थियो। जेकॾहिं पक करणी आहे न त वरी बि असांखे को भरोसेमंद माण्हू हितां मोकिलणो पवंदो। हा मंसूर ख़ान, इहा सलाह बहितर आहे। दिलावर ख़ान, कंहिंखे था चओ ऐं इहा फ़ोन केने था कयो? सुकू खे थो फ़ोन करे हिते घुरायांसि। सिकू किथे आहीं? तूं सभु कमु छॾे जल्दी अची ओताक ते पुॼी। जेतिरो जल्दी थी सघे थो तूं ओताक ते अचु, जल्दी अचु। सिको ई परफेक्ट माण्हू आहे दिलावर ख़ान, जांच करे वठो। सम्झां थी त हाणे तव्हां बि थकिजी पिया आहियो। न कोमल, मां मथां कोन आहियां, बस मां चाहियां थो त तोखे थोरो आराम करायां, किथे तूं थकिजी न पवीं ऐं मंज़िल ते पहुचण खां पहिरियां मुंहिंजो साथ छॾे वापसि हली न वञी। मूं तव्हांजो हथु थामियो आहे पूरी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ। जेकॾहिं अधु मंज़िल ते साथ छॾिणो हुजे हा त पोइ घरां न निकिरां हा। सच में कोमल, तूं मूंखे एॾो चाहीं थी? यकीन न अचे त मुंहिंजी चाहत जो इम्तिहान वठी सघीं था। तोखां इम्तिहान तॾहिं वठां हा जॾहिं मां तोखे न चाहींदो हुजां। तोखां इम्तिहान वठणु मुंहिंजे इश्क जी तोहिन हूंदी कोमल। मूं तोखे चाहियो आहे दिलि जी गहराई तां, पोइ इम्तिहान छा जो? लगे तो हाणे असांखे वेझा पहुची चुका है, असांखे त निकिरणु घुरिजे। कोमल, कोमल थोरो आवाज़ कर। असांखे चीरे फाड़े मारण वारा कुत्ता असांखे वेझा पहुची चुका आहिनि, असांखे त हलणु घुरिजे। वाइस दिलावर ख़ान, बाबा ख़ैर त आहे? एॾो जल्दी घुरायो अथव? सिकू तूं हीअं कर, जल्दी मोटरसाइकिल कढ ऐं कचे वारी बंदि वारी साइड ते निकिरी वञ। उते ॾिस त छा पियो थिए उते। बाबा सी, मां तोॾां निकिरां थो, पर मूंखे थोरो इशारो त ॾियो, जीअं जांच करण में मूंखे आसानी थी। अकबर ख़ान पंहिंजे माण्हुनि सां गॾु पहिरीं कुता वठी पूरो कचो लताड़ींदो वते। तोखे बसि इहा जांच करणी आहे, इहा पूरी वठां कंहिंजे पोयां आहे। ठीकु आहे रईस दिलावर ख़ान, मां निकिरां थो। बसि कलाक ॾेढ में तव्हांखे पूरी जांच करे ऐं ख़बर अची ॾियां थो। ठीकु आहे, तूं जल्दी निकिरण जी कर। शाबाश, देरि न कर। हाणे ख़बर पइजी वेंदी दिलावर ख़ान त अकबर ख़ान जी का कंहिंजे पोयां आहे। जेकॾहिं इहा का सोट चाकर ख़ान जे पोयां आहे न, त पोइ मां पूरे कचे खे बाहि ॾेई छॾींदुसि।
कंहिंखे बि कोन बख़्शींदसि ऐं कंहिंखे बि ज़िंदा न छॾींदसि। सुठो कुझु अफ़वाहूं ॿुधण में आयूं आहिनि। कहिड़ा अफ़वाह ॿुधा अथई? ॿुधण में आयो आहे त राति अकबर खान जे ॻोठां चोरी थी आहे। अकबर खान पहिरीं ई कुतनि सां गॾु सॼो ॻोठु गॾे करे कचे तरफ़ लही वियो आहे। अकबर ख़ान सॼे ॻोठ सां गॾु कुता साण करे कचो थो लताड़े? चोरीअ जो चक्कर आहे या छोरीअ जो चक्कर आहे? ईअं बि थी सघे थो वॾा। अरसीअ जा चक्करनी पवंदी पर कजे कंहिंखां। इहा ख़बर त अकबर ख़ान जे ॻोठ जे कंहिं पके माण्हू खां ख़र्च जांच कयो त कहिड़ो आहे जंहिंखां हाल वाल वठे। सुठो जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां ई वारस निकिरी वञो। हा हैदर, तूं ऐं वारस ॿई निकिरी वञो। आख़िर ख़बर त पवे मसइलो आहे छा। हेतर तूं गाॾी कढी अच, मां ॻोठ जे ॿाहिरियों हली बीहां थो। ठीकु आहे, पर ख़्यालु रखिजो हैदर, ये तव्हां ॿिन्ही मथां कंहिंखे शक न थिए। बाबल सिंह हे ॾिस, हे पहिरां अथव, जल्दी कयो अञा परे कोन विया हूंदा बाबल। सिजलाण काग में चाकर खे हथु करणो आहे। जे सिज लही वियो न त हू असां खां निकिरी वेंदा। हा, सिज लहण में अञा वक़्तु पियो आहे त पोइ हलणु घुरिजे। हलूं त था बाबल बोतार, पर कमदार अंब थोरो थकिजी पियो आहे। वेहणु आराम आहे। जेको बि वेठो न उनखे गोली सीने वारी हणंदुसि। ईअं कर, सोराब वारनि खे फोन कर त अॾे वारे पासे अचनि, जल्दी कर। खणे फोन काॾे हुई, हाणे फोन बि न लभंदी। हलो सोराब, हलो सोराब, अच अच अच, हा भॾे वारे पासे ॾे। मालिक साईं, पंहिंजो रहम कर, बाज कर मालिक साईं। चाकर खान खे पंहिंजे हिफ़ाज़त में रखिजो। सोरठ, मालिक साईं तुंहिंजूं दुआऊं क़बूल कयूं आहिनि। आमीन भाॼाई। तुंहिंजे भाउ मोकिलियो आहे मूंखे ऐं चयो अथई त कुझु ॾींहं मां तो वटि रहां। मूंखे हिते को बि ख़ौफ़ न आहे भाॼाई। ख़ौफ़ जी ॻाल्हि न आहे सोरठ, पर हिन हेॾे घर में अकेली रहीं थी ऐं परेशान रहीं थी। कुझु वक़्त जे लाइ मां तोसां गॾु हूंदसि त तुंहिंजो वक़्तु सुठो गुज़रंदो। केरु बि गॾु छो न हुजे भाॼाई, पर जेसिताईं चाकर खान घर नथो अचे न त मुंहिंजूं परेशानियूं ख़तमु थियण जहिड़ियूं न आहिनि। तूं दिलि नंढड़ी न कर, मालिक साईं भलाई कंदो ऐं चाकर खान खेरनि सां पंहिंजे घर मोटी ईंदो। जेकॾहिं अदा कोशिशि करे न भाॼाई त हुनखे छॾाए सघे थो। तूं त अलाए छा थी सोचीं सोरठ, पर जेकॾहिं तूं यकीन करी न त तुंहिंजे लाइ तुंहिंजो भाउ अलाए केतिरो परेशान आहे। राति ॾींहुं चाकर खान खे छॾाइण जे लाइ भॼंदो थो वठे। तूं छा थी सम्झी त चाकर खान एॾो सोलो मोटंदो? हू ॾाढनि जे हथ में आहे।
तुझी वरी महिरबानी बाप, तो असांखे मानी खाराई। अलाह साईं तोखे ख़ुशि रखे। हाणे तूं वञी सघीं थो। कोमल, हाणे पाण खे हितां निकिरणो पवंदो, न त ही जूणी खणंदे देरि कोन कंदो। मानी खाराइण में त इनकार कोन कयईं। पोइ बि हिननि जे मथां भरवसो नथो करे सघिजे। अञा घणो पंधु आहे। जंहिं तरफ़ असांखे हलणो आहे न, उन तरफ़ तुंहिंजे पीउ जा माण्हू गाॾियुनि ते चकर ॾींदा रहनि था। हिन करे कोमल, असां अॻिते निकिरी आया आहियूं। पोइ उन तरफ़ कीअं हलंदासीं? मूंखे सिजु लहण जो इंतज़ारु आहे कोमल। सिजु लही वेंदो त पोइ असां हिननि खां निकिरी वेंदासीं। फ़िलहालु हली किथे लिकी वियूं था, ठीकु आहे। हाणे पाण खे निकिरण जी करणु घुरिजे। हल त निकिरण जी कयूं। बाबा, तुंहिंजी शादीअ जे लाइ मूंखे को बि एतिराज़ु कोन्हे। मूं बार बार इहा कोशिशि कई त तुंहिंजो निकाह कहिड़े बि तरीक़े सां इन मिट रसिकुअ सां थिए, पर हाणे मां छा कयां? इन सामल वारनि जे ख़ौफ़ खां सिकू वाॻई कोन थो वारे न को तोसां निकाह करे। हाणे तूं ॿुधाए, तूं ई फ़ैसिलो कर, इन में मुंहिंजो को ॾोह को सबबु। बाबा, सिकू बि राज़ी आहिनि या माउ पीउ बि राज़ी आहिनि, रुगो तूं उन्हनि खे इजाज़त ॾे। हो राति अची निकाह विझी मूंखे वठी वेंदा। छोरी त सफ़ा थोरी सामूंडी घोड़े ते चढ़ी वेंदी आहे। बाबा ठही थो, घर में वेहारे वेहारे छोकिरी जी उमिरि त तबाह करे छॾी अथई। मुआ अञा हिन खे केतिरो घर में वेहारींदे? ऐं मूंखे त को बि एतिराज़ु कोन्हे। भली छोरीअ जो निकाह सिकूअ सां कराए ऐं तूं वञी दीनूअ सां निकाह कर, मुंहिंजी पचर छॾियो। है सॼी उमिरि थाप ई कई अथई, इन थाप खां सा ॿियो कुझु अचई थो? अम्मा, बाबा खे शुरू खां ई लगाम ॾियां त अॼु इहा थाप कोन करे हा। वड़े तारा गोल तारा, मां को घोड़ो हा, को गॾ हा जो मायो धेर मूंखे लगाम ॾियण जो पंहिंजो सोचियो। सुञाणा थो मुआ, तुंहिंजे अॻियां त असांजी तौबा ज़ारी। मां कुझु कोन थी चवां, बसि एतिरो थी चवां त न्याणी जो ॿार ला, हिनखे घर में विहारे उनजो अछो मथो न कर। जंहिंजे बि कुल्हे ते चाढ़ीसि, चाढ़े छॾीसि, मुंहिंजी जान छॾियो, मूंखे को बि एतिराज़ु कोन्हे। सिकू, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ असांखे वक़्तु ज़ाया न करणु खपे। असांखे जल्दी हितां निकिरणु खपे। न दिलावर ख़ान, न। जेकॾहिं तोखे निकिरणो आहे न त जल्दबाज़ी न, बल्कि पूरी ताक़त सां निकिर। जेकॾहिं चाकर ख़ान खे बचाइणो आहे न त पंहिंजे अंदर जा इख़्तिलाफ़ ख़तमु करे पूरे ॻोठ खे गॾु कर। रईस दिलावर ख़ान, अकबर ख़ान जे तरफ़ धण माण्हू जा आहिनि ऐं होॾां हलण जे लाइ असांखे बि तमामु वॾो बंदोबस्तु करणो पवंदो। जेकॾहिं तव्हां चओ था न, पोइ असां सभिनीनि खे गॾु करियूं था, पर सामल असांखे कमज़ोर सम्झंदो। केरु छा थो सोचे, छा थो सम्झे, छा थो चाहे, उहा ॻाल्हि तूं पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ रईस दिलावर ख़ान। हर हाल में असांखे रईस चाकर ख़ान खे उतां बचाइणो आहे। ख़ुदा न करे जेकॾहिं रईस चाकर ख़ान अकबर ख़ान जे वर चढ़ी बि वियो न त पोइ अकबर ख़ान चाकर ख़ान खे ज़िंदा कोन छॾींदो। सिकू तो वञ, सावन वारनि खे, मुराद वारनि खे, शेरोल वारनि खे पाण सां गॾु वठी अच। असां हिते तुंहिंजो इंतज़ारु करियूं था। जेतिरो जल्दी थी सघई न, सभिनीनि खे गॾु करे हिते पहुच। देरि न लॻंदी रईस, मां इजो थो वञा। जेकॾहिं पूरी ताक़त सां वेंदो न त पोइ अकबर ख़ान खे हटाए सघंदो। कोमल, असांखे हिते
सिज लहण जो इंतज़ारु करिणो पवंदो आहे। सिज लहण खां पोइ असां अॻिते निकिरी हलंदासीं। छा हो हिते असांखे ॻोल्हे न लहंदा? जेको नसीब मालिक साईं भला ई कंदो आहे। सोडो जेतिरो जल्दी थी सघे असांखे उन तरफ़ निकिरणु घुरिजे। जेकॾहिं उहा असांखां अॻु चाकरखाना वटि पहुची आहे त यकीन ॼाणो चाकरखाने खे मारींदे देरि न कंदा। इन करे चाकरखाने खे बचाइणो आहे त असांखे जल्दी उते पहुचणो पवंदो आहे। छोटो कोई देरि न कयो, जल्द हितां निकिरण जी कयूं, छो त हिन वक़्त ताईं हू चाकर खान खे सोढ़ो करे चुका हूंदा। सही थो चई, असांखे निकिरणु घुरिजे। अचूं असां। सावल तो सावल ओ सावल सावल यार सावल तो निकिरी वियो आहे। मां त चवां थो हलो रईसा दिलावर खान वटि था हलो, हुन तव्हांखे घुरायो बि आहे। अचो हलो देरि सां जी, अचो हल हल। हिते किथे हूंदा? निकिरणु न घुरिजनि, चइनी तरफ़नि खां फिरी वञो। तूं पंहिंजा अमरा वठु ऐं तव्हां पंहिंजा अमरा वठो। हलो वञो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।